केटी बंदर जी समा ख़ानदान ते स्टील टाउन पुलिस तरफ़ां फायरिंग करे औरत मुबैना क़त्ल करण ख़िलाफ़ समा बिरादरी बदीन जे सवे माण्हुनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरे करे धरणो हंयो। शाहनवाज़ समूह, अली नवाज़, मोहम्मद अली, नज़ीर अहमद, अला बचायो जी अॻुवाणी में थींदड़ हिन एहतजाजी मुज़ाहिरे में अॻुवाणनि चयो 4 जुलाई जे हिन वाक़े में मुलविस SHO आगा रशीद पठान जंहिं फायरिंग करे रस्ते हलंदे सद्दाम समूह जी वालदा सारा समूह खे क़त्ल करे ऐं संदसि भेण गनवा समूह खे शदीद ज़ख़्मी करे छॾियो। सदन ख़िलाफ़ FIR नथी काटी वञे। हिननि चयो त कई वई ऐं SHO स्टील टाउन ते FIR कटी वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। पहिरीं बि असां इहो मुतालबो कयो, धरना हयासीं, रोड बंदि कयासीं, 2 ॾींहं 36 कलाकनि ताईं असीं वेठासीं, पर असां वटि को बि अमलदार कोन आयो लड़ी। स्टील टाउन पुलिस जेका आहे दहशतगर्दी करे हिकिड़ो कराची में हिकिड़ो अमन पसंद शहर में दहशतगर्दी जो घाव ऐं राज करणु चाहे थी ऐं हुन सिधियूं गोलियूं हणी असांजी माउ खे क़त्ल करे छॾियो आहे। गुनाह क़त्ल कयो SHO स्टील टाउन, हुन खाम खां बेगुनाह असांजी भेण खे क़त्ल कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं हुनजे मथां FIR कटी वञे जीअं असां सां इंसाफ़ थी सघे। असांजी भेण शहीद सारा समूह खे शहीद कयो वियो। बदमस SHO जो स्टील टाउन अॼु जे ताईं हुनजी FIR कोन बि कटिजी। पंहिंजो हिकिड़ी मोज़िस फैमिली आहे, याकूब समूह ऐं मोहम्मद अली मोहम्मद समूह, उन्हनि जी जेको गाॾीअ ते पुलिस धाड़ेलनि वांगुरु ऐं पंहिंजो हलां करे अटैक कयो, उन में हुनजी अमड़ शहीद थी वई। नेशनल हाईवे ते मुतासिरीन जे 2 ॾींहंनि ताईं एहतजाज करण ऐं वारसनि तरफ़ां मुसलसल FIR कटण लाइ वस वारनि जे दिलनि ते धका खाइण जे बावजूदि खेनि इंसाफ़ न मिलण सिंध सरकार जी बेहिसी अक़रबा परवरी जो वाज़ह मिसाल आहे, जंहिं लाइ IG सिंध खे फौरी क़दम खणण जी ज़रूरत आहे। कैमरामैन रजब रायमू सां शकूर मेमन, सिंध TV न्यूज़, बदीन।